ॿुधमत में तइलीम खे तमामु घणी अहमियत ॾिनी वई आहे, छाकाणि त इहा माण्हुनि खे रोशनी हासिल करण ऐं मुसीबतुनि खे ख़तमु करण में मदद करे थी। महात्मा गौतम पाण हिकु उस्ताद हो ऐं संदसि जी तइलीमात हिकमत ऐं इल्म जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। ताओइज़म में तइलीम खे अंदरूनी तवाज़ुन, हमआहंगी ऐं ॾाहप पैदा करण जो तरीक़ो सॾियो वञे थो। ताओ तइलीमात पंहिंजी पोख पोखण, ख़ुदि शऊर, कुदरती दुनिया खे सम्झण जी अहमियत ते ज़ोर ॾिए थी। कन्फ्यूशस में तइलीम खे पिणु तमामु घणी अहमियत हासिल आहे, छाकाणि त इहा माण्हुनि खे नेक, अक़लमंद ऐं ज़िम्मेवार शहरी बणाइण में मदद करे थी। जैन मत जी तइलीम माण्हुनि खे रूहानी आज़ादी ऐं पंहिंजे अंदरि शऊर हासिल करण में मदद करे थी। जैन तइलीमात इल्म, ख़ुदि ज़ाब्ती ऐं अदम तशद्दुद जी अहमियत ते ज़ोर ॾिए थी। ज़रतुश्त मज़हब में तइलीम खे हिकमत, फज़ीलत ऐं रूहानी तरक़ी खे वधाइण जो तरीक़ो